ॾिनी आहे केनालनि जे ख़िलाफ़। सिंध जेका सॼी सरापा एतिजाज आहे। असांखे सिंधु दरिया ते दाड़ो कंहिं सूरत में क़बूल कोन्हे को। सिंध आहे, दरिया आहे त असीं बहंदासीं, पाणी आहे त असीं बहंदासीं। जॾहिं दरिया ई न रहंदो त असां ई तड़पी तड़पी मरी वेंदासीं। असांखे जेके केनाल ठहनि पिया, असांजो पंजाब सां जहिड़ो आहे, ज़रदारी सां जहिड़ो आहे। ज़रदारी इहो न सोचे त असां हिनखे छॾे ॾींदासीं। हींअर सिंध जा उस्ताद उथिया आहिनि, बचो ॿार सिंध जो सभु उथिया आहिनि, पर असांखे इहा केनालनि वारी जेका हिन मनसूबा बंदी आहे सदर ज़रदारी असांखे कंहिं सूरत में क़बूल कान्हे। असां उन्हनि खे ऐं सॼी सिंध उन्हनि खे मुकमल तौर ते रद्द करे थी। महिरबानी। वॾी वारे वारा माण्हू छा खाईंदा, छा कंदा? बिरयानी छा मां रधबी? प्लेटूं बिरयानी जेके हलंदियूं आहिनि बीपीए जे दौरे में किथां ठहंदियूं? जॾहिं सारियूं कोन पोख बि त पाणी कोन हूंदो, सारियूं कोन ठहंदियूं त पाणी जी जेका बि किल्लत हूंदी इन करे बिरयानी कोन ठहंदी। भला कुझु गैरत कनि त बिरयानी जी प्लेट लाइ त सभु अथनि, एतिरो कुझु करे था सघनि। कॾहिं त सिंधी सभु गॾिजी करे था सघनि, एतिरो ई कनि बसि। उन आलमी दिहाड़े जे निस्बत सां सिंध यूनाइटेड पार्टी अॼु दरियानि जो आलमी दिहाड़े तौरु सिंधु दरिया सां मुहबत जो इज़हार कंदे उन ते लॻंदड़ जेके धाड़ा आहिनि उन धाड़े जे ख़िलाफ़ अॼु एहतजाज करे पियो। अॼु इन निटण उस ते हुकुमराननि जे मथां लानत मलामत पिया था कयूं त हुकुमरान जेके क़ौमुनि जा जेके हुकुमरान हूंदा आहिनि उहे पंहिंजा वसीला, पंहिंजा दरिया, पंहिंजा पाणी जा चश्मा बचाईंदा आहिनि। ही वाहिद हुकुमरान आहिनि जेके पंहिंजनि वसीलनि खे विकिरो कनि था, फ़क़ति पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे ख़ातिर, इक़्तिदार जे ख़ातिर, ॾोकड़ ऐं पैसे जे ख़ातिर उन जे हवस में अची करे जेको आहे उन्हनि खे विकिरो कनि पिया। असीं हिन एहतजाज जे ज़रिए असीं सभु वफ़ा कयूं था त हिन मनसूबे तां जल्द अज़ जल्द हथु खणी वञे, जेकर न त पोइ पाकिस्तान जो वजूद जेको ख़तरे में पइजी तरफ़ से मल्हायो वञे पियो। असां हुनजे लाइ सभई दोस्त गॾिया आहियूं। दाड़ो दरिया ते दाड़ो लॻे पियो, असां हिनखे रद्द था कयूं ऐं वफ़ाक़ खे ऐं जेको वफ़ाक़ जा उहिदेदार मर्कज़ जा माण्हू आहिनि उनखे चऊं था त महिरबानी करे इनखे बंदि कयो वञे, जीअं ॻाल्हि ऐलान न कयो वञे, मुकमल बंदि कयो वञे, छो त असांजे जीअण मरण जो मसइलो आहे। असांजो महिरबानी। दुनिया जे जेको सो आलमी ॾींहुं आहे दरियानि जो, त असां पंहिंजे सिंधु दरिया सां जेको आहे सो मुहबत जो इज़हार करण जे लाइ दरिया बचायो कमेटी जे पारां सॼी सिंध जे अंदरि एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि, गुल निशावर कया पिया वञनि, उते हाज़िरी भरी पई वञे। उन सिलसिले में असां बि जेको आहे सो सकरन तहलके में सभई दोस्त जेके बि आहिनि दरिया बचायो कमेटी जा, उहे गॾिजी करे पंहिंजे दरिया सां मुहबत जो इज़हार कयो आहे ऐं पंहिंजो वचन वरजाइण जो इहो अहद कयो आहे त जेसीं ताईं असांजे सिसी में साहु आहे त सिंधु दरिया जीअं वहंदड़ असांखे मिलियो आहे, असां बि इंशा अल्लाह ताला पंहिंजे ईंदड़ नसुल खे वहंदड़ दरिया ॾेई वेंदासीं। जेसीं ताईं बि सिसी में साहु आहे थी जदोजहद जारी रहे। रोज़नि समेत गर्मी में हिते एहतजाज पई करे ऐं पाकिस्तान जे हुकुमरान खे ॿुधाइण था चाहियूं त असांजा बच्चा जेकॾहिं पंहिंजे पाण खे कुर्बान कंदा, पर हीअ जेको आहे 6 काइनाल छा पर हिकिड़ो काइनाल बि असां ठाहिण न ॾींदासीं। हीअ जेकॾहिं काइनाल ठहिया त बि असांजे जेको आहे लाशनि ते ठहंदा। हींअर सिंध जी क़ौम बल्कि सिंध में सभु रहंदड़ क़ौमूं मुहाजिर, उर्दू, पंजाबी जेके बि आहिनि सभु एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं ॿुधाइण चाहिनि आला हुकुमराननि खे त असांजे सिंध खे बंजर न बणायो ऐं असां तव्हांजे जेको आहे तव्हां साज़िश पिया कयो, तव्हांखे साज़िश करणु न ॾींदा। सॼी दुनिया जे अंदरि दरियानि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो पियो वञे। अॼु असां सिंध यूनाइटेड पार्टी ऐं दरिया बचाओ तहरीक पारां सॼी सिंध जे अंदरि ऐलान थियल आहे त सिंधु दरिया सां मुहबत जो इज़हार करणु ऐं जेको सिंधु दरिया ते दाड़ो लॻे पियो ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले सां, उन ख़िलाफ़ु सॼी सिंध में अॼु दरिया बचाओ तहरीक पारां एहतजाज जो ऐलान थियल आहे। उन सिलसिले में अॼु ज़िले नवाबशाह में मां सम्झां थो 5 प्रोग्राम रखियल आहिनि दरिया बचाओ तहरीक जा। सकन में जेको प्रोग्राम रखियो वियो आहे, असां मुतालबो कयूं था त सिंधु दरिया जेको असांजी तहज़ीब आहे, असांजो कल्चर आहे, असांजे जियापे जो मसइलो आहे, ज़रियो आहे, उन दरिया मां ॾाढ जे ज़रिए पंजाब साम्राज वफ़ाक़ जंहिंसां बिट थी बीठो आहे पाकिस्तान जो सदर आसिफ अली ज़रदारी, जंहिं 8 जुलाई ते इन 6 केनालनि जी मंज़ूरी ॾिनी ऐं उन ते कमु बि जारी आहे। असां सॼी सिंध जे अंदरि सम्झां थो 4-5 महीननि खां मुसलसिल एहतजाजनि में, रैलियुनि में या सूरत में इन मीडिया जे तवसल सां इहो वफ़ाक़ सां मुतालबो कंदा रहिया आहियूं, आला इदारनि सां मुतालबो कंदा रहिया आहियूं त सिंधु दरिया असांजो जियापो आहे, असांजे नसलनि जो जियापो आहे। जेकॾहिं सिंधु दरिया मां 6 केनाल कढिया विया त सिंध बंजर बणिजी वेंदी। उन करे असां मीडिया जे तवसल सां असां वफ़ाक़ खां ऐं ज़रदारी खां इहो मुतालबो था करियूं त जेकॾहिं इहो ऐलान वापसि नथो वरितो वञे, इहा जेका तव्हां मंज़ूरी ॾिनी आहे इहा वापसि नथी वरिती वञे, त सिंधु दरिया बचायो तहरीक पारां सॼी सिंध जे अंदरि
तेज़ करण लाइ ऐं मरकज़ी काल ते दरिया बचाव जी जेका मरकज़ी काल आहे त जेके दरिया सिंधु दरिया मां 6 कैनाल पिया निकिरनि उनजे ख़िलाफ़ सॼी सिंध में अॼु एहतिजाजी काल आहे। दरिया तो जेको धाड़ो पियो लॻे इहा का नई ॻाल्हि न आहे। पंजाब साम्राज्य ऐं मुल्क जे मालिक जूं असांजे सिंधु दरिया ते पुराणे दौर खां वठी कालाबाग डैम जो रूप हुजे या थल कैनाल जो रूप हुजे या हींअर जेके 6 कैनाल आहिनि बार बार सिंधु दरिया ते धाड़े जी हिननि कोशिशि कई आहे, पर सिंध जे माण्हुनि गैरतमंद पुटनि नौजवाननि नियाणियुनि मज़ामत करे दरिया पंहिंजो बचायो आहे। हींअर बि जेका असां सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। हीअ जेके सिंध गवर्नमेंट जा हुक्मरान आहिनि इन्हनि जो जेको आहे सो ऐवान सदर में जेको वेठो आहे उन हथ सां लिखी ॾिनो आहे। कल्ह जेको तव्हां ॾिठो हूंदो त सिंध असेंबली में हिननि ड्रामो कयो आहे। हिकिड़े पासे सिंध जो जेको आहे सो इहे वज़ीर आला जेको मुरादली शाह आहे उहो चवे थो जेका असां कैनाल न पिया ठहनि सभु कूड़ आहे। कल्ह वरी चवनि था त जेका असां सिंध जा 6 कैनाल जेके आहिनि से उहे रद्द कया सिंध मां 18 पास इहो सॼो ड्रामो आहे, मिली भगत आहे। इन जी असां मज़मत न पर सॼी सिंध हींअर मज़ामत लाइ रोडनि ते निकिरी आई आहे। असां हिन मुल्क जे मालिकनि खां घुर था कयूं त हीउ जेको सिंध दुश्मन मनसूबो आहे 6 कैनालनि खे जल्द खां जल्द रद्द कयो वञे। ॿी सूरत में जेका असां इंतिहाई सिंध क़दम खणंदी ऐं सिंध मुल्क जी सालिमियत खे ख़तरो थींदो सो उन खां अॻु में इन्हनि कैनालनि खे रद्द कयो वञे। रिजेक्ट कयो वञे। असांजी जेका तहज़ीब आहे सिंधु दरिया सां जुड़ियल आहे। असां समूरी दुनिया में सिंधु दरिया सां सुञाता वञूं था। हो असांजो जीअबो हुअण सां गॾोगॾु असांजी कल्चर असांजी तहज़ीब असांजूं रत कथाऊं समूरो सिंधु दरिया सां जुड़ियल आहिनि। ही 1943 वारो जेको यूनिट जारी कनि पिया मां हिनखे ॿुधाइण थी चाहियां जेकॾहिं तव्हां कारनामा कया त हर घर मां सूर्य निकिरंदो, हर घर मां दोतो निकिरंदो, हर घर मां बादल निकिरंदी। असां कंहिं बि सूरत में सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण कोन ॾींदासीं। ऐं मां सिंधी शऊर खे सिंधी क़ौम खे चवां थी त जेके ग़ुलामीअ जे रोमांस में ॿुॾल आहिनि, जेके डप ड्राह जे रोमांस में निकितल आहिनि, उहे तव्हां डप ड्राह विसारे ग़ुलामी विसारे सिंधु दरिया लाइ निकिरो। सिंधु दरिया खे बचायो, सिंध खे बचायो। छो जो असां हिकु क़ौम आहियूं, असांजो पूरो हक़ थिए थो आवाज़ उथारण जो असांजो हक़ थिए थो। असां पूरो हक़ रखूं था त असां आवाज़ उथारियूं पंहिंजे जबलनि लाइ, पंहिंजे दरियाउनि लाइ, पंहिंजे वसीलनि लाइ, पंहिंजे ज़मीन लाइ आवाज़ उथारियूं। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, तुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर। मुतालियो इहो ई आहे त जेके 6 कैनाल निकिरनि पिया हिननि जो इहो सिधो मनसूबो आहे असांजी सिंध खे बंजर बनाइण जो। जेको असांखे कंहिं बि सूरत में नामंज़ूर आहे, असांखे मंज़ूर न आहे। असांजे दरिया में केतिरा ई जीव रहनि था, साह खणनि था। जेकॾहिं हिननि 6 कैनाल कढिया असांजी सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वेंदियूं। असांजी सिंध ते हमेशह खां पंजाब साम्राज्य रहियो आहे, हुन हमेशह असांजी सिंध ते कब्ज़ा कया आहिनि। ऐं हाणे असां कंहिं बि सूरत में हुन जा इहे कब्ज़ा कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। असांजे सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि उन ते कब्ज़ा थिया, सिंध जो वसीला उन ते कब्ज़ा थिया। असांजी सिंध मां जेको वसीलो जेका असांजी सिंध समूरी सोन आहे उन ते पंजाब हमेशह खां पंहिंजा बस हलाए असांजी सिंध मां सभु वसीला पंहिंजे तरफ़ खणी वियो। हाणे असां बर्दाश्त न कंदासीं जेके कैनाल आहिनि। असां उन्हनि ख़िलाफ़ हिकु थी आवाज़ उथारींदासीं। रैलियूं कढो, पंजाब ॾां वेंदड़ हर रोड हर रस्तो ब्लॉक कयो, एहतिजाज कयो, हर कुझु कयो। ख़ामोश न वियो, हीउ वक़्तु ख़ामोश विहण जो न आहे, कुझु करण जो आहे। छो जो जेकॾहिं कैनाल निकिरी विया त असां ज़िंदा न रही सघंदासीं। असांजी ज़िंदगी जी ॻाल्हि आहे, असांजी बका जी सिंध जी बका जी ॻाल्हि आहे, सिंधु दरिया जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं पाणी खणी विया असांजी सिंध बंजर थी वेंदी ऐं असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। चवंदा आहिनि त माउ जे पेरे न थिया जॾहिं त हूंदी आहे। असांजी सिंध असांजी अमन आहे, सिंधू असांजी धन्य आहे। पर असां जेकॾहिं असांजी माउ ते केरु मेरी अखि खणंदो असां हुन जी अखि कढी छॾींदासीं, पर बर्दाश्त न कंदासीं। असांजो इहो ई मुतालियो आहे त समूरा कैनाल बंदि कया वञनि, समूरा कैनाल बंदि कया वञनि। ऐं जेकॾहिं बंदि न थिया त पंजाब ॾां वेंदड़ हर रस्तो ब्लॉक कयो वेंदो।